हो रहे वधीक ख़राब न थे। ए बीठल दोस्त वियो सभई शाबाश हिम्मत कयो तो मां ॾिसां। वियो बाबा वियो जल्दी कयो जेका थकिजी पिया घर वञो या वरी दाड़ेलनि खां भउ थो थिएव त बि घर वञो। अबा वियो न ओ बरोचो वियो बरोचकी में छा चइबो विहण खे सैफ़ सऊदी में छा वठी आई मुंहिंजे लाइ निंद बा निंद जल्दी कर ओ पहलवान निंद हीअं अजरक वेड़ियूं हीअं बाहूं कई पिया भिड़ा नहीं छोरा। अबा तव्हां लाउड सां गॾु जेका बीठा आहियो तव्हांखे आवाज़ वरी सफ़ा ॿुधण में नथो अचे अलाए छा बीठा बि लाउड जे मथां आहियो। निंद बाबा निंद जल्दी कर निंद बा अब इन्हनि खे जगह ॾियो न थोड़ी हिकिड़े माण्हू जे करे मां तकिड़ रोकियूं बीठो आहियां त थोड़ी जगह ॾियो त वे अमरा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदा यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-उलमाउ वरसतुल अंबिया। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुल मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुल मजीद। लाइक एहतराम बिरादर मुकर्रम मौलाना शमसुद्दीन बहरी साहब अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला कनकोट कश्मीर, बिरादर मुकर्रम मौलाना जमालुद्दीन उगाई साहब नाज़िम अमूमी जमीयत उलमा इस्लाम जिला कनकोट कश्मीर, स्टेज पे मौजूद ओहदेदारान जिम्मेदारान अकाबिर उलमा इकराम ज़ुआमाए इज़ाम पिंडाल में मौजूद कनकोट जा गैरतमंद जुर्रतमंद दिलेर मुजाहिद साथियों, मां पंहिंजे मखदूम पंहिंजे मोहतरम लाइक एहतराम कारी शफी मोहम्मद साहब उनजे पूरी टीम के दारुल फ्यूज कनकोट जे असातिज़ा ऐं तलबा के दस्तार बंदी कंदड़ आलिमन हाफिज़न मुफ्तिन उन्हनि जे वालिदैन ऐं असातिज़ा के दिल की गहराई से मुबारकबाद पेश करिया थो।
धनी दर दुआ करियां थो अल्लाह तबारक व तआला असांजे हिन दारुल फ्यूज़ के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए। रब साईं असांजे हिन इदारे के मीनारे नूर बणाए, रुश्द ऐं हिदायत जो मरकज़ बणाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे ख़िदमत दीन मतीन जे लाइ मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मुझा मोहतरम दोस्तों, भाईरो ऐं बुजुर्गो, सुबह का वठी अकाबिर उलमा इकराम जा बयानात अवां ॿुधाइन। मखदूमुल उलमा हज़रत साईं अब्दुल क़य्यूम हालेजवी साहब दामत बरकातुहुल आलिया, अमीर जमीयत उलमा इस्लाम सूबा सिंध, लाइक सत तकरीम फर्जंद मुफ्ती महमूद सेनेटर हजरत मौलाना अताउर रहमान साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम ज़िला खैबर पख्तूनख्वा ऐं ॿियनि काफ़ी सारनि आलिमन बुज़ुर्गनि जा बयानात ॿुधा। वक़्त भी काफ़ी गुज़री चुको आहे। मां कोशिश कंदुसि त मुख़्तसर वक़्त में पंहिंजे अॼु तारीख़ है 9 जनवरी 2025। में घारी विझंदे त पोइ ईअं ई थींदी। मां वारो हमरा मोबाइल होॾे खई बीठो, तुंहिंजी मोबाइल मूं वारी मोबाइल खां बि तकड़ी थींदी त पोइ ॿिए मूं बरोच बरोच सां पाण पुॼी लहे, मां विच में काॾो सड़जां। तव्हां ताईं बि आवाज़ अचे थो। जेकॾहिं मोबाइल रिकॉर्ड करे थी ऐं दुनिया ताईं तव्हांजो असांजो पैगाम पहुचाए थी त चङी ॻाल्हि आहे। दोस्त खे बि ख़्यालु रखणु घुरिजे, तव्हांखे बि ख़्यालु रखणु घुरिजे। आवाज़ अचे थो, बसि ॿुधो। वक़्तु शार्ट आहे, 160 जे स्पीड में तकीर करे जान छॾाईंदुसि। मां नौकर तव्हांजो, कोई शक न आहे। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त माण्हुनि जूं दिलियूं अल्लाह जे हिननि ॿिनि आङुरियुनि में अल्लाह जाॾे चाहींदो आहे, माण्हुनि जे दिलनि खे उॾे फेरींदो आहे। तव्हांजूं दिलियूं अल्लाह शहीद ख़ालिद महमूद जे रत जे तरफ़ फेरियूं आहिनि। मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। अल्लाह जे बारगाह में रोज़ शुक्र जा सजदा अदा कंदो हाँ। अल्लाह तबारक व तआला मूंखे तव्हांजे इन मोहब्बत जो क़दर करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मां तव्हांजो थोराइतो आहे। मां तव्हांजे इन मोहब्बत जो मक़रूज़ हाँ। मुंहिंजा बच्चा बि मक़रूज़ आहिनि ऐं इंशाअल्लाह जेसि ताईं जीअरो हाँ तव्हांजे इन मोहब्बत जो जवाबु मोहब्बत सां ॾींदो रहंदुसि इंशाअल्लाह। अॼु 9 जनवरी 2025 है। अॼु खां ठीक 102 साल पहिरियां, 1 सदी ऐं 2 साल पहिरियां सखर में उलमा इकराम जो हिकिड़ो इजलास थियो ऐं 100 साल पहिरियां उन इजलास में फ़ैसिलो कयो वियो त सिंध जे माण्हुनि खे दीनी शऊर जे लाइ, इस्लाम जे मोहब्बत जे लाइ, माण्हुनि खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरफ़ सॾण जे लाइ, अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जे लाइ, क़ुरान ऐं शरीयत जे निज़ाम जे लाइ सिंध में मेहनत खे वधायो वेंदो। सिंध में मेहनत खे अॻे खां अॻिते कयो वेंदो ऐं उन इजलास में सरताजुल औलिया इमामुल मुजाहिदीन हजरत साईं ताज महमूद अमरोटी के शेखुल इस्लाम ऐं हजरत साईं हमादुल्लाह हालेजवी नबर अल्लाह मरकदहू के नाइब शेखुल इस्लाम जे एज़ाज़ सां नवाज़ियो वियो। ऐं मां जेकॾहिं थोरो अञा पोइते हलां 225 साल पहिरियां
मुझे कायद, मुझे लीडर, मुझे इन तहरीक के सरवाण हजरत मौलाना कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह जेको झंडो बुलंद कयो, जेको झंडो हजरत शेखुल हिंद हजरत ताज महमूद अमरोटी के हवाले कयो, हजरत ताज महमूद अमरोटी हजरत हमादुल्लाह लेजवी के हवाले कयो, हजरत हमादुल्लाह लेजवी हजरत अब्दुल करीम कुरैशी बेरवारे के हवाले कयो, हजरत अब्दुल करीम कुरैशी वो झंडो सरताजुल औलिया के फर्जंद साईं मोहम्मद शाह अमरोटी के हवाले कयो, साईं मोहम्मद शाह अमरोटी वो हक के सच्चे जो झंडो साईं नूर मोहम्मद सिजावली के हवाले कयो, साईं नूर मोहम्मद सिजावली इहो जमीयत जो झंडो हजरत साईं अब्दुल समद हालेजवी के हवाले कयो, हजरत साईं अब्दुल समद हालेजवी इहो झंडो शहीद खालिद महमूद के हथन में ॾिनो, शहीद खालिद महमूद इहो झंडो तदवाणी जे मुजाहिदन, कश्मीर जे मुजाहिदन, ठुल जे मुजाहिदन, सिंध जे हिनन दीवानन परवानन मोहम्मद अरबी जे आशिकन जे हवाले कयो। अज 250 साल खां पोइ बि, अज 100 साल खां पोइ बि दारुल फ्यूज जे हिन मैदान में हे पंहिंजे वलड़नि जा आशिक दीवाना परवाना वचन ऐं आज़म करे रहियो आहिनि त इहो झंडो ईंदड़ नस्ल जे हवाले कंदासीं। अंग्रेज जे खिलाफ बगावत जो आलम बुलंद कयो हो, अंग्रेज जे पटन जे खिलाफ मैदान ते बीठा हो, जेस ताईं सदा जुड़ी सिंध वागुन जे बातन में आजाद न थी थे, हीअ सिंध हिकु दफ़ो ॿीहर बाबुल इस्लाम न थी बणिजे, तेसी ताईं जद्दोजहद ऐं जिहाद जारी रखंदासीं इंशाअल्लाह। मुझे मुहतरम दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, चाचे मुझे हितां रड़कई मुझे तकरीर खां पहिरियां त साईं सिंध जे अमन जे बारे में कुछ ॻाल्हायो। हाणे स्टेज ते चढ़ी आयो हाँ त हिक तरफ़ 4 सालन जे मासूम बच्चे जे अगवा जो केस आहे, बे तरफ़ अहद मलिक, बे तरफ़ राफे मलिक, बे तरफ़ टंगवाणीअ जे नौजवाननि जे अगवा जो मसलो आहे, टे तरफ़ अयाज लाशारी जे अगवा जो मसलो आहे। जाॾे वञा थो, पहिरियों नंढो हूंदो हुउमि पंहिंजे शहीद बाबे सां गॾु सफ़र में भी हूंदो हुउसि, घर में भी हूंदो हुउसि, माण्हू बाबे सां मिलंदा हा त माण्हुनि जो हिकिड़ो कमु हूंदो हो, साईं अस्पताल में बाबो बीमार आहे, डॉक्टर खे चओ जरा चङी तरह इलाज करे। साईं मुंहिंजी सिफारिश कयो अम्मा खे ॾेखारियां दवा मिले, साईं मुंहिंजी सिफारिश कयो को ट्रांसफार्मर लगी मिले, साईं मुंहिंजी सिफारिश कयो का घिटी ठही मिले, नाली ठही मिले, साईं गरीब जो पुट हाँ का मेहरबानी कयो का नौकरी मिले, साईं मुंहिंजी माली मदद कयो। पहिरियां माण्हुनि जा मसला हा इहे, ऐं हाणे कंदकोट अचां या शिकारपुर, सक्कर घुमा या घोटकी, जैकबाबाद में हुजां या कंबर शहदाद कोट ऐं लारकाने में, जंहिं स्टेज ते थो वञा, जंहिं शादीअ में थो वञा, जंहिं ताज़ियत ते थो वञा, माण्हुनि जी रुगो हिकिड़ी दा है त साईं असांजा प्यारा धाड़ेलनि वटि आहिनि। साईं मोबाइल फुरजी वई, साईं ट्रैक्टर फुरजी वियो, साईं कार फुरजी वई, साईं 10 लख फुरजी विया, साईं मोबाइल फुरजी वई। असांजे बच्चन जे जान माल इज्जत ऐं आबरूअ जे लाइ कोई किरदार अदा कयो। अजो त वियो, अटो त वियो, लटो त वियो, नौकरी त न मिली, रोजगार त न मिलियो, लेकिन अज कंदकोट जो हाल इहो आहे जो कंदकोट खां ठुल वञो
कंदकोट का तंगवाणी वञो, कंदकोट का शिकारपुर वञो या शिकारपुर का लारकाणी अचो, रोड मगरिब का पो ईअं इंसान त इंसान को कुत्तो भी रोड ते नजर नथो अचे। जानवरनि जे हवाले हिन रोड, न इज्जतूं महफूज आहिनि, न जानियूं महफूज आहिनि, न माल महफूज आहिनि। लेकिन हितां छा चढ़ कई, साईं अमुन जे लाइ कुझु ॻाल्हायो, मांखे ॿुधायो कसम अथव अल्लाह जो ख़त्म बुखारी जे प्रोग्राम में आयो, बाबरकत इज्तिमा में आयो, मदरसे में वेठा आयो, मुंहिंजे जमात खां अलावा कंहिंजो आवाज़ बि ॿुधण में अचेव थो? कंहिंजो आवाज़ अॼु बि जेकॾहिं मैदान ते को बीठो आहे त जमीयत उलमा इस्लाम बीठी आहे, तव्हांजो हे भाउ बीठो आहे। अॼु बि को आवाज़ बुलंद करण जे लाइ तयार न आहे। ओ मुंहिंजा चाचा, अॼु बि तुंहिंजे लाइ, तुंहिंजे बच्चनि जे लाइ, तुंहिंजे इलाके जे लाइ, तुंहिंजे अमुन जे लाइ, तुंहिंजे नौजवाननि जे रोज़गार जे लाइ, तुंहिंजे दरियाह जे लाइ, तुंहिंजे बेटनि वसीलनि जसीलनि जे लाइ, अस्पताल में इलाज, स्कूल में तालीम जे लाइ को तवानो आवाज़ आहे त उहा जमीयत उलमा इस्लाम आहे। कल बि तुंहिंजे लाइ विड़िया आहियूं, अॼु बि विड़ूं था, भाई जे फंदे ते बि तव्हांजे हक़नि जे लाइ आवाज़ उथारणो पियो त उथारींदासीं, लेकिन इंशाअल्लाह तव्हांजे हक़नि जी सौदेबाज़ी जे लाइ कंहिं बि क़ीमत ते तयार न थींदासीं। हिन हाल में जॾहिं मीर पीर फ़कीर सरदार खान नवाब, सरदारनि जा सरदार, चीफ सरदार, वॾेरा ऐं भौतार सभु वञी पेरे पिया आहिनि, उन वक़्त में बि धरतीअ जे लाइ, धरतीअ जे माण्हुनि जे लाइ, अमुन जे लाइ, मेरिट रोज़गार जे लाइ, कंदकोट कश्मीर जे कच्चे पक्के जे धाड़ेलनि जे ख़िलाफ़ को कराची का कश्मीर ताईं रड़ियूं थो करे त अकेलो तव्हांजो हे भाउ राशिद महमूद सुमरो रड़ियूं थो करे, जंहिंखे पंहिंजे बिरादरी जो हक़ अदा करणु घुरिजे। किथे हिन उहे जिन मथे ते पटका सरदारीअ जा ॿधा त असां पंहिंजे राज जे जान माल इज़त ऐं आबरू जी रखवाली कंदासीं? किथे हिन उहे जेका पंहिंजो पाण खे नवाब राज ते था सजाइनि, सरदार राज ते था सजाइनि? अॼु उन्हनि जो राज कुटिजे पियो, अॼु उन्हनि जो राज रुले पियो, अॼु उन्हनि जूं क़ौमूं दरबदर आहिनि, अॼु उन्हनि जूं अमड़ियूं भेनरियूं ऐं नियाणियूं मासूम बच्चा ऐं पढ़ो कच्चे पक्के जे धाड़ेलनि जे रहमो करम ते आहिनि। किथे हिन उहे पंहिंजे राज जी मालकी कंदे उहे तव्हांखे नज़र न ईंदा, तव्हांखे धरतीअ जे ग़द्दारनि जे पेरनि ते वेठल नज़र ईंदा। उन्हनि जे ख़िलाफ़ कल बि मैदान ते मुंहिंजी जमात थी, अॼु बि मैदान ते मुंहिंजी जमात आहे। बेग़ैरती जो किरदार अदा नाहे कयो, ग़फ़लत जी निंड नाहे कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जे साम्हूं कच्चे जे अंदर ज्वाइंट ऑपरेशन जो मुतालबो मुंहिंजी जमात कयो हो। कराची का कश्मीर ताईं अमन मार्च नंढनि वॾनि शहरनि में मुंहिंजे जमात कयो हो। 10 लख माण्हू कराची जे रोडनि ते मुंहिंजे जमात गॾु कयो हो। अमन ॾियो, अमन ॾियो, अमन ॾियो। ऐं अॼु त रेंजर्स अची वई आहे, साल खां रेंजर्स वेठी आहे, साल खां पुलिस वेठी आहे। रेंजर्स जे नक जे हेठां वारदातूं कीअं पयूं थियनि, पुलिस जे नक जे हेठों वारदातूं कीअं पयूं थियनि। ऐं मां धाड़ेलनि खे बि अपील कई हुई, हिन दारुल फ्यूज़ जे जलसे मां बि, ॼाम सुहारे चाचड़ जे जलसे मां बि, ऐं अॼु वरी धाड़ेलनि खे अपील थो करियां त अल्लाह जे वास्ते ग़रीबनि जे ॻिचीअ में हथ न विझो, ग़रीबनि खे न ईज़ायो,
गरीबन के न लुटियो फरियो तव्हांखे एॾो ई बदिलो वठणो आहे हुकूमत खां त हुकूमत जे सफ़न में वेठलनि खे ॻिचीअ खां झलियो वॾेरनि जे पुटनि में हथ विझो सरदारनि ऐं नवाबनि जे पुटनि में हथ विझो एमपी जे पुटनि में हथ विझो तव्हांजा मसला तॾहिं हल थींदा मां दारुल फ्यूज़ जे जलसे मां कंदकोट जे धाड़ेलनि खे ख़बर न हूंदी ॿुधायां थो शिकारपुर जे कच्चे में वेठलनि खे ख़बर न हूंदी ॿुधायां थो घोटकीअ जे कच्चे में वेठलनि खे ख़बर न हूंदी ॿुधायां थो कैमराउनि जे साम्हूं त मां तव्हांजे करे वज़ीर दाख़िला सां मिलियुमि मां IG सां मिलियुमि मां चीफ सेक्रेटरी सां मिलियुमि उन्हनि चयो सुमरो साहब कीअं आयो आहे टिनी ॾे अलॻि अलॻि वयुमि मां चयो माना दा मां मेड़ खणी आयो आहियां तव्हां कच्चे में ऑपरेशन त शुरू करायो था रेंजर्स ऐं पुलिस त मोकिली अथव उहे नाकाम विया आहिनि उहे नाकाम वेंदा उन्हनि जी ऑपरेशन कामयाब न थींदी उन वक़्त ताईं कामयाब न थींदी जेसीं ताईं तव्हां कच्चे में वेठलनि जे क़बाइली झेड़नि जा फ़ैसिला न कराईंदव क़बाइली झेड़नि जे करे इन्हनि बंदूकूं खयूं आहिनि क़बाइली झेड़नि जे करे इन्हनि रॉकेट लॉन्चर खया आहिनि क़बाइली झेड़नि जे करे इहे वञी करे वेठा आहिनि मोर्चनि में इन्हनि खे कोई शौक़ न आहे मोर्चनि में विहण जो इहे बि चाहिनि था त आज़ाद घुमूं इहे बि चाहिनि था त असांजा बच्चा आज़ाद हुजनि इहे बि चाहिनि था असांजे अमड़नि भेनरुनि न्यायनि जूं इज़तूं महफूज़ हुजनि जेकॾहिं तव्हां चाहियो था त अमन क़ाइमु थिए अमन ओसी ताईं क़ाइमु न थींदो जेसि ताईं क़बाइली झेड़नि जूं तारीख़ूं न थींदियूं ऐं फ़ैसिला न थींदा ऐं क़बाइली झेड़नि जो ख़ात्मो न थींदो मूंखे वज़ीर दाख़िला चयो छा कयूं IG चयो त छा कयूं चीफ सेक्रेटरी चयो त छा कयूं तव्हांजी कहिड़ी राय आहे मां चयो मुंहिंजी राय इहा आहे असेंबलियुनि में हुकूमत में वेठल वॾेरा तारीख़ूं नथा ॾियनि उन्हनि खे कन खां छिकियो तारीख़ करायो झेड़नि जूं तारीख़ भली 2 महीननि खां पोइ फ़ैसिलो थिए महीने खां पोइ फ़ैसिलो थिए 1.5 महीने खां पोइ फ़ैसिलो थिए पर सरदार खे चओ त तारीख़ लिखी अंदरि पेट में दरियाह जे में मोकिले त तव्हांजो जंहिं जंहिं सां झेड़ो आहे तव्हांजी तारीख़ रखी आहे अचो तव्हांजो ख़ैर थो करायां ॾिसो अमन क़ाइमु थिए थो या नथो थिए अमन जे रस्ते में रुकावटी सरदार पाण ख़ैर जे रस्ते में रुकावटी सरदार पाण आहिनि नवाब पाण आहिनि मां त धाड़ेलनि जे अमन जे लाइ झोलियूं खयूं आहिनि छो त मां उहे बि मुंहिंजा भाइर आहिनि मां उन्हनि जो बि ख़ैर ख़्वाह आहियां मां चाहियां थो उहे बि इज़त सां ज़िंदगी गुज़ारनि लेकिन ग़रीबनि जे दिलनि खे न ॾुखायो छो त जनाब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इन बत्श रब्बिक लशदीद अल्लाह जी पकड़ ॾाढी सख़्त आहे 2 माण्हुनि जी दुआ बग़ैर रुकावट जे अर्श मुअल्ला ते पुॼंदी आहे विच में काई रुकावट नाहे हूंदी 2 माण्हुनि जी हिक पीउ माउ जी दुआ रुकावट खां बग़ैर अर्श ते पुॼंदी आहे ॿियो मज़लूम जी दुआ बग़ैर रुकावट जे अर्श ते पुॼंदी आहे मज़लूमनि जी बददुआ न खणो मां अॼु बि अपील थो करियां धाड़ेलनि खे ग़रीबनि जी जान छॾियो मासूम 4 सालनि जे बच्चे खे छॾियो अल्लाह ख़ातिर छॾियो जनाब रसूलुल्लाह जे दीन जे हिननि चौकीदारनि जे अपील ते छॾियो ॾाढी पटके वारनि जे अपील ते छॾियो मन असांजे अपील जे सदके तव्हांखे रहम अचे ऐं तव्हांजी दुनिया भी बेहतर थिए आख़िरत भी बेहतर थिए चाचा मां इहो ई करे सघां थो त रड़ियूं कयां मिनथूं कयां झोलियूं फैलायां ॿियो छा थो करे सघां मुंहिंजे बस चाचा इहो आहे त मां रड़ियूं कयां मिनथूं कयां ऐं इलाज कयां सॼी सिंध में तव्हांजे अमन जे लाइ मिनथूं ऐं इलाज कंदो थो वरिता लेकिन कंदकोट वारो तवज्जो एॾे माॾे जंहिंजो तवज्जो आहे उहो वेही रहे जंहिंजो न आहे उहो घर वञे बीहण जी इजाज़त न आहे साम्हूं वारो तव्हांखे बीहण जी इजाज़त न आहे वियो शाबाश जिंदाबाद इहो मां को वधीक तकीर ॾे केरु थो करे
माशाल्लाह मां लाउड ते भी नथो मुकाबलो करे सघां। अल्लाह नज़र बद को बचाएस। मुंहिंजा भाइरो, एक तरफ़ अजो कोन्हे, अटो कोन्हे, लटो कोन्हे, इज्जत समानी कोन्हे। आवे जो आवो बिगड़ियल आहे। अस्पताल में वञ त इलाज कोन्हे, स्कूल में वञ त तालीम कोन्हे, शहर में अच तामुन कोन्हे, सफ़ाई कोन्हे, ऐं मिल ते वञ कणक खपाइण, सारी खपाइण, कमंद खपाइण, रेट कोन्हे। 2.5 महीना पानी लेट। आबादगार जी चेल पहिरियों हिते ई डुफ। तव्हां दरिया जे पेट में वेठा आहियो त तव्हां मथां बचियल हुजो, बाक़ियुनि जो त हाल पूरो अथव। तव्हां वटि महीनो देर, दरिया जे मथां आयो त बि महीनो देर, हुते 2.5 महीना पानी लेट पॻो आहे। ॿुधायो फसल कीअं थियनि। लारकाणे जो ज़ैतून सॼे दुनिया में मशहूर आहे। लारकाणे जो ज़ैतून सॼे दुनिया में मशहूर आहे। हिन दफ़े लारकाणे जे ज़ैतून वारनि को हाल त पुछो। पानी लेट अचण जे करे सॼो फसल तबाह थी वियो। कंध कोट खां शुरू कयो ठटे सिजावल ताईं, आबादगार खां सारीअ जो ऐं कणक जो हाल त पुछो। भाण पहिरियों ॿिज जेको 1100 1200 मिलंदो हो, 5000 ते वञी 5 किलो पुगा, 11000 ते पुगा, 10000 ते पुगा। भाण 11-12 ते वञी पुगो। बोरी तव्हांखे मिलंदी कोन, उहा वाठनि खे मिलंदी, चमचनि खे मिलंदी, ज़मींदार खे मिलंदी। तव्हांजी कणक रुले त रुले, सारी रुले त रुले। ऐं जंहिं महिल फसल बिल्कुलु ठही तयारु थींदो, लूण जो टाइम ईंदो, मिल मालिक रेट कढंदा पंहिंजे मर्ज़ीअ जो। ऐं उते बि आबादगार जी चेल वई। पाणीअ में नुक़सान, ॿिज में नुक़सान, भाण में नुक़सान, रेट जे वक़्तु मालिकनि जे जेको आहे मिल मालिकनि जे मिली भगत जे करे रेट घटि, उते ज़मींदार खे नुक़सान। न अझो मौली शम्स, न लटो, न इलाज, न तालीम, न अमन, न आबादगारनि खे, ज़मींदारनि खे उन्हनि जा रेट कर्ज़नि में पूरा आहिनि। ऐं हाल इहो न नौकिरी, ऐं नौजवान बि जाठा नथा वठनि, न छोकिरी। मौली बशीर बि पुटनि खे चए थो त पहिरियों नौकिरी कयो त पोइ परिणायाम। ऐं नौकिरीअ जो वरी मौलवियुनि जो डंडो मुंहिंजे मथां, साईं नौकिरी, साईं नौकिरी, साईं नौकिरी। मां वज़ीर आला थिया, हाज़ुर सभिनी खे ॾिनुसि, साईं जो इंतज़ारु कयो न बा। हाली हाफ़िज़ रबनवाज़ खे चवां थो त खज़ाना खोले, सखावत करे, ताकि बेरोज़गारनि जो को गुज़ारो थिए। होॾो थो चए, तूं बि मां वांगुरु हाफ़िज़ साहिब खे सुञातो आहे। अबा ओ बाबा हेरे तवज्जो मारे। अजो ना है, अट्टो ना है, लट्टो ना है, अमन ना है, नौकरी ना है, जजीरा दावते, बेट दावते, वसीला दावते, दरियाए सिंध ते नमन के ऐलान जो मंसूबा। पंजाब में, सिंध में, बलोचिस्तान में कोई 50 लख एकड़ जमीन, 50 लख एकड़ जमीन माशाअल्लाह ताक़तवरनि खे ॾिनियो अथऊं। त बाबा तव्हां ग़रीब आहियो, कुझु अथव कोन, वठो ॿ टे एकड़ वठो बसि। पीड़ा ॾिजी जागीर सम्झी ॼण त हिननि वारी ज़ाल ॾाज में खणी आई हुजे ज़मीनूं, ईअं उन्हनि खे विरहाए ॾिना। हाणे ज़मीनूं गैर आबाद कीअं थियनि? चई दरिया ते धाड़ो हण। अड़े बाबा ओ चंडरऊ, दरिया जे पाणीअ जो हाल इहो आहे जो असां हिकिड़े थर जे लाइ था रोऊं, पर जेकॾहिं इहो पाणी जेको रहियो खुयो अचे थो, इहो पाणी बि चोरी थी वियो, त पोइ हिते कहिड़ियूं ज़मीनूं आबाद थींदियूं? पोइ त कराची खां कश्मीर ताईं सॼी सिंध थर हूंदी ऐं सॼी सिंध जा माण्हू हिक हिक कतरे पाणीअ जे लाइ तड़पंदा रहंदा। लेकिन ताक़तवरनि जी ज़मीनूं आबाद करणी हुई। कंहिंखे ॾिनो FFC खे, एंग्रो यूरिया खे, फौजी फर्टिलाइज़र खे। सफ़ा ग़रीब आहिनि न, कुझु अथनि ई कोन, ॾिठो ई कुझु कोन अथव। अड़े तव्हांखे इहे ज़मीनूं आबाद करणियूं हो ऐं वाकई तव्हांखे दर्द हो त सिंध जूं ज़मीनूं आबाद थियनि, गैर आबाद ज़मीनूं गैर आबाद न रहनि, त पोइ ताक़तवरनि खे ज़मीनूं न ॾियो। सिंध जे बेरोज़गारनि जी लिस्ट ठाहे
50-50 एकड़ सिंध जे गरीबन के जमीन उड़ियो ये आबाद कर पंहिंजे बच्चन जो पेट पाले तमा मञा त वाकई तहां के सिंध जो दर्द आ तहां के वाकई गरीबन ऐं मिस्किनन ऐं हारिन ऐं मज़दूरन जो दर्द आ ता कल बि गरीबन जे अरमानन जा कातिल हुयो ता अज बि गरीबन जे अरमानन जा कातिल हो कल बि तहां जो मुकाबलो मुंहिंजी जमात कयो हो सुभाणे बि तहां जो मुकाबलो मुंहिंजी जमात कंदी ओस ताईं तहां जो पीछो न छॾींदासीं जेसि ताईं सबा झड़ी सिंध जे अंदर हिननि गरीबन मिस्किनन मज़दूरन हारन खे उन्हनि जा हक़ नथा ॾियारियो। हिक तरफ़ बदअमनी हिक तरफ़ जमीनों जजीरा बेट वसीला दरिया रोड रास्ता सब कुछ दावत है बे तरफ असांजे ईमान ते हमला है। चाचा तवज्जो आहे ओ चाचा कुराड़ा तवज्जो आहे हाँ हेॾो हे बि कारे पटके वारो बि ज़मीन ते थो रोए हाणे हिकिड़ो पेर कब्र में थई अला अला कर हाणे ज़मीन खे कंदे छा लारकाने में दफनाईंदो मैं अची जाए रखण बुटे साहब बरो आहे न कब्रिस्तान उते खोड़ लावारे से पिया आहिनि हिकिड़ो वधीक तूं थींदे खणी तो सां सिर लगे भाइरो दोस्तो नौजवानों हारियो मजदूरो अजो त वियो अटो त वियो लटो त वियो सब कुछ वियो हाणे ईमान ते हमला है। केमल मस्जिदन ते बिल्डोजर है अल्लाह जे घरन ते हमला है न सुप्रीम कोर्ट जे हुक्म ते हाई कोर्ट जे हुक्म ते मस्जिदन के बिल्डोजर केमल घोटकी में कुरान के बाह है केमल चंबर शहदाद कोट में कुरान के कलाशनकोफ जी गोली केमल उमरकोट में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी मतलब छा थन चाहन छा था अबा कावड़ जी वियो ओ बाबा बोस्की जे पटके वारा चाचा अच्छी गाड़ी डाड़ी ओ चाचा चाचे जो मोहरे करा मारे जी कारे तो वने ऑपरेशन त मां वडेरे जी पियो कयां तोखे कावड़ लगी था माफ़ी वठाए बाबा नमाज़ मांखे भी पढ़नी आ नमाज़ असां सभिनी खे पढ़नी अल्लाह जो कदम मुसलमान आहियूं। कारी शफी साहब तव्हां नमाज़ न पढ़ंदा आहियो टिपरी जी तव्हां नमाज़ पढ़ंदा आहियो न पढ़ंदा नमाज़ इमाम हेॾे वेठो आहे इमाम को अॻे नमाज़ न थींदी आहे वियो मां बस जल्दी जान थो छॾियां बाबा मस्जिदन ते हमला मदरसन ते हमला खत्म नबुव्वत ते हमला उमरकोट में जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में उहा गुस्ताखी कई वई उहा गुस्ताखी कई वई उहा गुस्ताखी कई वई खुदा जो कसम को माओ जे दुश्मन के ज़ाल जे दुश्मन के धीउ जे दुश्मन के एडियो गारियों लड़ींदो जेके बदबख्त जनाब रसूलुल्लाह के शान में गुस्ताखी कई छाजे लाइ सिर्फ तहांजे ईमान के चेक करण जे लाइ त बेटन ते त न निकता जमीनुन ते त न निकता अमन ते त न निकता वसीलन ते त न निकता मता मस्जिद ते निकरन मस्जिद के बिल्डोजर लगो तब तहां सुतल कुरान के गोली लगी तब तहां सुतल उमरकोट में गुस्ताखी थी तहां कंदो कोट वारा हुआ त माशाअल्लाह सब तकड़ा आयो काथे हुयो पुलिस वारन उन्हें मलून जो कत्ल कयो ये महसूस पे थे जण सिंध में को तारीख में पहरो दफो कत्ल थियो मजहबी इंतहा पसंदी ना मंजूर सिंध में मुल्लाहियत ना मंजूर जो नारा है सिंध मुल्लन के मुस्करत कयो मौलवी ने खपन इन्हन बदबख्तन के जबर था हो तो सिंध में रसूलुल्लाह के शान में गुस्ताखी ना मंजूर बुधो गुनाहगार जरूर हो
अदा मौली शम्स बैरी साहब ने घुराने मसलो हल कर। मुझा भाईरो माशाअल्लाह मौलविन जा तबसरा सॼो ॾींहुं हिक ॿिए जा पटका कीअं लाहियूं। मौलविन खां जेकॾहिं इनकलाब आणाणो अथव त सभ खां वॾो इनकलाब हिक ॿिए जा पटका लारायो मौलविन जा। इन खां भलो मौलवी इनकलाब न आणे सघंदा। हिक ॿिए जूं ॼंगूं कीअं कढूं, हिक ॿिए खे बेइज़्ज़त ऐं ज़लील कीअं कयूं, बस इहो असांजो बहितरीन मशग़लो। ऐं तव्हांजा मार पेस खाई वियो सिंध बाबा, खाई वियो तबाह। छा कयूंसि बाबा, ॾाढो मुड़ुस छा कयूंसि। चांहि ते वेठो हूंदो रड़े अथो राशिद, रड़े अथो, पर हाणे रुगो रड़ियुनि सां कमु थोरी हलंदो। बस ईअं रुगो रड़ियूं करे असांखे मुतमिन कयूं वेठो आहे। वरी ॿिया चवनि न दादा आहे जवान जो पुटु, पर करे छा। टिया चवनि दादा इहो बि भलो ॻाल्हि, रड़ियूं त करे थो। बस तबसरा ॿुधो कंद कोट वारो, ॿुधो ॿुधो, हे सिंध मुजाहिदन जी सरज़मीन रही आहे। हिन सिंध ताज महमूद अमरोटी जे क़यादत में, हिन सिंध पीर सिबगतुल्लाह अव्वल पीर पगारे जे क़यादत में मैदान ते निकिरी करे जिहाद करे धरतीअ जे गद्दारन, धरतीअ जे दलालन के भॼायो हो। असां भाइनि भुतन जी औलाद न आहियूं, असां मुजाहिदन जी औलाद आहियूं। तब्सरन सां रुगो स्टेटन सां इनकलाब न ईंदो। इनकलाब जे लाइ मैदान ते निकिरी करे धरतीअ जे दलालन गद्दारन के भॼाइणो पवंदो। उन जे लाइ तव्हांखे मैदान ते निकिरी करे जमीयत उलमा इस्लाम जे क़यादत में बग़ावत जो अलम खणी धरती ऐं दीन जे कत्तार जे ख़िलाफ़ जिहाद जो ऐलान कयो। ॾाढो भलो थियो मौली अज़ीज़, ख़बर पइजी वई ॾाढो भलो थियो। मां त हाणे जिहाद जो ऐलान करण वारो हुउसि। नारे जे जवाब मां लॻो त हिन क़ौम खे जिहाद नथो खपे। पोइ तव्हां बि जाते ख़ुशि था, मां बि मां त ऐलान करण वारो त उथो त बंदूक खणूं निकिरूं जिहाद ते। पर हाणे तव्हांजे जवाब मां लॻो त हाली तव्हांखे जिहाद जी ज़रूरत न आहे। खबरदार मुझे जमात के हदत न वठी वञो। मुझी जमात अमन जी दाई हुई, अमन जी दाई आहे, अमन जी दाई रहंदी। पर जेकॾहिं पानी नक खां मथे वींदो, न माण्हुनि जी जान माल इज्जत आबरू महफूज़ हूंदी, मासूम बच्चा जॾहिं महफूज़ न हूंदा, रोड ऐं रस्ता इलाका ऐं थाना अस्पतालूं ऐं स्कूल महफूज़ न हूंदा, मस्जिद ऐं मदरसो दाढ़ी ऐं पटको क़ुरान ऐं ख़त्म नबुवत महफूज़ न हूंदो, त
पो मजबूरन असां पंहिंजन रड़न एहतजाजन असां पंहिंजन मुज़ाहिरन के तहांजे बंगलन जे घेराव जे तरफ मोड़ींदासीं। असांखे इन नहज ते मजबूर न कयो। सुधरी वञो, सुधरी वञो, सुधरी वञो। जेकॾहिं न त इंशाअल्लाह जमीयत उलमा इस्लाम सिंध जे अमन जे लाइ हर क़िस्म जे किरदार अदा करण जे लाइ तयार हुई, तयार आहे, तयार रहंदी। साईं सदाईं करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करी। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। ज़िंदगी बाक़ी।